सिंध ऑनलाइन स्कूल क्लास छहों मज़मून साइंस बाब सतों सबक छहों ॻरण पज़ीरी ऐं रचण सोल्युबिलिटी एंड सेचुरेशन। ॾोहटनि ऐं ॾोहटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो, हिन सबक़ में असां ॾिसंदासीं त असां सोल्यूशन्स खे वधि में वधि केतिरो कंसंट्रेट करे सघूं था, यानी असां ॻारनि खे वधि में वधि केतिरो घाटो करे सघूं था। इन घाटे करण सां सोल्यूशन कीअं थो ठहे। असां पोएं सबक में पढ़ी आया आहियूं त पाणीअ जे गिलास में 1, 2, 4 या 5 चमचा लूणु मिलाए सघिजे थो ऐं सोल्यूशन ठाहिण लाइ को ख़ासि मक़दार मुक़ररु कोन्हे। चङो भला इहो त ॿुधायो त 100 ग्राम पाणी खणा ऐं 50 ग्राम लूणु खणा त मां 50 ग्राम लूणु 100 ग्राम में मिलाए सघां थो। एतिरे मक़दार लूण जो आहे तक़रीबन 50 ग्राम, उहो 100 ग्राम या 100 मिलीलीटर पाणीअ में मिलाए सघां थो। अचो त कोशिशि कयूं। चमचो चमचो करे असां मिलायूं बि था। असां ॾिठो त जीअं जीअं लूण जो ॻार घाटो थींदो वेंदो तीअं तीअं वधीक लूण जो ॻणणु ॾुखियो थींदो वेंदो। असां इन खां पोइ इहो बि ॾिसंदासीं त आख़िर हिकु ख़ासि मक़दार ॻरण खां पोइ वधीक लूणु कोन ॻरंदो ऐं उहो गिलास जे तरे में वेंदो वेंदो। आख़िर छो? असां त चयो त हर मक़दार मिलाए सघिजे थो। हिन जो मतिलबु त ईअं न आहे, यानी ॻरंदड़ जो को ख़ासि मक़दार त मुक़ररु न आहे, पर इहो लामहदूद बि न आहे। यानी ॻाढ़ त असां ठाहे सघूं था को कंहिं मां बि, पर को ख़ासि मक़दार आहे उन खां वधीक असां मिलाए कोन था सघूं। आम गर्मी पद ते, आम टेम्परेचर ते 100 ग्राम या 100 मिलीलीटर पाणीअ में फ़क़ति 36 ग्राम लूणु ॻरी सघंदो आहे, उन खां वधीक कोन ॻरी सघंदो। भला खंडु केतिरी ॻरंदी साॻे मक़दार पाणीअ में, लूण खां घटि या वधीक? तव्हां करे ॾिसंदो, खंड खे ॻारे ॾिसंदो त ख़बर पवंदी त आम टेम्परेचर ते 100 ग्राम पाणीअ में 180 ग्राम खंडु ॻरी वेंदी। यानी खंडु जेका ॻरे थी पाणीअ में, हा लूण खां त वधीक आहे, पर पाणीअ खां बि वधीक ॻरी वेंदी। इहो थींदो आहे त कुझु शयूं घटि ॻारियूं हूंदियूं आहिनि ऐं कुझु वधीक ॻारियूं हूंदियूं आहिनि। हिन में ॿिनि में असां वटि पाणीअ में लूणु घटि ॻारो आहे ऐं खंडु जेका आहे उहा वधीक ॻारो आहे। शयुनि जे ॻरण जी सलाहियत खे असां ॻरण पज़ीरी यानी सॉल्युबिलिटी चवंदा आहियूं। यानी लूण जी सॉल्युबिलिटी आहे 36 ग्राम ऐं खंड जी सॉल्युबिलिटी आहे 180 ग्राम। हाणे अचो त ॾिसूं त ॻरण पज़ीरे ते कहिड़ियूं शयूं असर विझनि थियूं। जेकॾहिं मां हिकिड़े बीकर में पाणी विझी उन में हिकिड़ो चमचो खंडु विझी छॾियां ऐं उनखे रखी छॾियां त छा खंडु पाणे ई ॻरी वेंदी? हा, ॻरी त वेंदी, पर हुन में वक़्तु लॻंदो, 2-3 कलाक में ॻरी थी वेंदी। उन जे करे असां जॾहिं ॻरण जी ॻाल्हि कंदा आहियूं या खंडु ऐं लूण जी ॻाल्हि कंदा आहियूं त हमेशह असां गिलास में पाणी सां गॾु असां चमचो बि ॾेखारींदा आहियूं। छाजे लाइ ॾेखारींदा आहियूं? चमचो हूंदो आहे उनखे लोॾाइण लाइ, छो त जॾहिं चमचे सां असां लोॾाईंदासीं त लोॾण में उहा ॻार जल्दी ठहंदो, यानी उहो ॻरंदड़ जल्दी उन में ॻरी वेंदो। उनजे करे असां चई सघूं था त लोॾण, मिलाइण ऐं विलोड़ण सां ॻरण पज़ीरी जल्दी थिए थी, ॻरण पज़ीरी ते असरु थिए थो। यानी शेकिंग, एजिटेशन ऐं स्टिरिंग जेके आहिनि उहे सॉल्युबिलिटी ते असरु विझनि था। भला हाणे जेकॾहिं असां हिकिड़ो कोप चांहि में खंडु विझूं, जेका असांजी वारीअ वांगुरु खंडु मिलंदी आहे उहा, या जेकॾहिं असां विझूं जेको शुगर क्यूब मिलंदो आहे उहो विझूं, ॿिए शेप में आहे, शुगर क्यूब बि आहे, या जेकॾहिं मिस्री विझूं मुख़्तलिफ़ साइज़ में, नंढी बग़ल या वॾी मिस्री, या मिस्री जूं ॾंडियूं विझूं, त छा इहा खंडु साॻे रफ़्तार सां ॻरंदी हिकिड़े कोप चांहि में? ज़ाहिर आहे न। हीअ सभिनी खां पहिरीं ॻरंदी, उन खां पोइ हीअ ॻरंदी, ऐं हिन मां जेतिरी नंढी हूंदी ओतिरी जल्दी ॻरंदी, ऐं जेतिरी वॾी मिस्रीअ जो टुकड़ो विझंदासीं उहो ओतिरो देरि सां ॻरंदो। इन जे करे असां हिन मां चई सघूं था त ॻरंदड़ जे ज़रड़नि जी माप जेका आहे, यानी पार्टिकल साइज़ ऑफ सॉल्यूट, उहा बि सॉल्युबिलिटी ते असरु विझे थी। भला हाणे हीअ ॾिसो त हिकिड़े बीकर में जेको आहे उहो पाणी विधो, उन में मूंखे कुझु सॉलिड विझणो आहे जेको मूं क्रश करे छॾियो आहे। क्रश करे यानी हुनखे सफ़ा चूड़ो करे पाउडर करे छॾियो अथमि, ऐं मूं ॾंडी ॿाहिरि जंहिंसां मिलाईंदुसि।
उनखे जेकॾहिं मिलायां या साॻियो ई बीकर ऐं साॻियूं शयूं मिलाए उनखे मां बाहि बि हेठां ॿारियां त कहिड़े में वधीक ॻरंदी ऐं वधीक जल्दी ॻरंदी? ज़ाहरा जेको गरम थींदो उन में वधीक ॻरंदी। सो इन जे करे असां चई सघूं था त टेम्परेचर यानी गर्मी पद बि ॻरण पज़ीरे ते असरु विझे थो, यानी टेम्परेचर सॉलिबिलिटी खे वधाए थो। सो हाणे असां ॾिठो त असां जेके अमल आहिनि, जेके अवामिल आहिनि ॻरण पज़ीरे ते असरु विझनि था, उहे आहिनि लोॾणु, मिलाइणु, विलोड़णु यानी शेकिंग, एजिटेशन, स्टिरिंग, ॻरंदड़ जे ज़रड़नि जी माप यानी पार्टिकल साइज़ ऑफ सॉल्यूट। इहे ॻरण जे अमल खे तकिड़ो कनि था, पर इहे ॻरण जे अमल में ॻरण पज़ीरे जे मक़दार खे नथा वधाइनि, यानी क्वांटिटी जेका आहे उहा कोन थी वधी सघे ख़ासि टेम्परेचर ते। पर जेकॾहिं असां टेम्परेचर वधायूं गर्मी पद जे करे ॻरण जे अमल खे बि तकिड़ो करे सघिजे थो ऐं ॻरंदड़ जे मक़दार खे बि वधाए सघिजे थो, यानी जेको शइ सॉल्यूट आहे जेका ॻरे थी उहो वधीक ॻरंदो, यानी हुनजी सॉल्युबिलिटी ते असरु पवंदो टेम्परेचर वधण जे करे। ॻरण पज़ीरे जे माप लाइ असां सॉल्यूट जो मक़दार ग्रामनि में ॾिसंदा आहियूं, यानी सॉल्युबिलिटी जेका आहे उहा ग्रामनि में मापी वेंदी आहे। ॻरण पज़ीरी ॻरंदड़ शइ जो उहो वधि में वधि मक़दार हूंदो आहे जेको ॻारींदड़ जे 100 ग्रामनि में कंहिं मुक़ररु गर्मी जे दर्जे ते ॻरी सघे। हिन बस में ख़ासि शयूं आहिनि वधि में वधि मक़दार, 100 ग्रामनि ॻारींदड़ में ऐं मुक़ररु गर्मी जे दर्जे ते। इहे टे शयूं तव्हां यादि रखिजो, इहे वस्फ़ में ॻरण पज़ीरे जे वस्फ़ में ज़रूरी आहिनि। वधि में वधि मक़दार, 100 ग्राम पाणी ऐं मुक़ररु गर्मी जो दर्जो। ॻरण पज़ीरीअ जो दारोमदार ॿिनि शयुनि ते हूंदो आहे, हिकिड़ी ॻरंदड़ शइ पाण, जीअं असां ॾिठो त लूणु घटि थो ॻरे ऐं खंडु वधीक थी ॻरे, ऐं ॻारींदड़ जे गर्मीअ जो दर्जो, यानी पाणी जेतिरो वधीक गरम हूंदो उन में खंडु या लूणु ओतिरो ई वधीक ॻरंदी। Solubility is maximum quantity of solute which can be dissolved in 100 grams of solvent at given temperature. हिनखे असां ॿिए तरीक़े सां ई चई सघूं था त इहा मैक्सिमम कंसंट्रेशन आहे हिकु ख़ासि गर्मीअ जे दर्जे ते, यानी कंहिं ॻार जी वधि मां वधि सघ कंसंट्रेशन कंहिं ख़ासि गर्मीअ जे दर्जे ते उहा उन सॉल्वेंट जी ऐं सॉल्यूट जी मिलाए ॻरण पज़ीरी ॿुधाईंदी आहे। ॻरण पज़ीरी सिर्फ़ु हिकिड़ी शइ जी न हूंदी आहे, ॻरण पज़ीरी इहा हूंदी आहे त कहिड़ी शइ कंहिं में थी ॻरे। मुंहिंजे करे ॻरण पज़ीरे में यानी सॉल्युबिलिटी में ॿई शामिल हूंदा आहिनि, सॉल्यूट ऐं सॉल्वेंट। रचियल ऐं अण रचियल ॻार, उहे ॻार जिन में ॻरंदड़ शइ जो वधि में वधि मक़दार हूंदो आहे जेको कंहिं मुक़ररु गर्मी जे दर्जे ते ॻरी सघे, उहे रचियल ॻार हूंदा आहिनि, यानी उहे सेचुरेटेड सॉल्यूशन्स हूंदा आहिनि। पर रचियल ॻारनि में मुक़ररु गर्मी पद ते वधीक शइ कोन ॻरी सघंदी आहे, ऐं अण रचियल ॻारनि में मुक़ररु गर्मी पद ते वधीक शइ ॻरी सघंदी आहे, यानी उहे शयूं उहे ॻार जिन में सॉल्वेंट जो मक़दार उहो उन जे बराबरि आहे जेका उन सॉल्वेंट जी उन सॉल्यूट में सॉल्युबिलिटी आहे, यानी मैक्सिमम कंसंट्रेशन वारा आहिनि उहे सेचुरेटेड आहिनि, पर जेके मैक्सिमम कंसंट्रेशन ते यानी वधि में वधि सघ ते न पहुता आहिनि उहे अनसेचुरेटेड यानी अण रचियल ॻार आहिनि। प्यारा ॿारो, हिन सबक में असां सॉल्युबिलिटी, सेचुरेटेड सॉल्यूशंस ऐं अनसेचुरेटेड सॉल्यूशंस जे बारे में मालूमात हासिल कई। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।